मस्जिदूं खपाए खाई हो जॾहिं असां प्लाट वरिता त हुन में जेके रस्ता हुया जेके हुन में मस्जिदूं हुयूं जेके प्लाट हुया उहे मस्जिदूं सभु खपाए हो उहे रस्ता जेके आहिनि ज़फ़र हाणे बंदि करे हाणे पूरी हिकिड़ी ईअं आहे जो कच्ची आबादी वांगुरु जी गवर्नमेंट जी आबादी आहे उन वांगुरु हिकिड़ी स्ट्रीट ठहियल आहे यको उन में का एक्सटेंशन न आहे को रस्तो न आहे जेके रस्ता हुया उहे इन खपाए प्लाट करे छॾिया आहिनि हे कहिड़े टाइम बि अगरि मुंहिंजी जान खे कुझु बि थियो मुंहिंजो नालो ज़हूर आहे मां खोखर आहियां मूंखे मोहसन घुमणु सनाब ज़फ़र घुमणु मां पंहिंजे जानी ख़तरो आहे कॾहिं बि मूंखे कुझु थियो मां हिन प्लेटफॉर्म जे थ्रू तमामु खे आगाह थो कयां त उन जो ज़िम्मेवार मोहसन घुमणु आहे मां DIG साहिब खे चीफ जस्टिस खे प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान खे रिक्वेस्ट थो कयां त तुंहिंजी पार्टी अहिड़ा माण्हू आहिनि जेके दहशतगर्द आहिनि जेके हिते असांखे जान मार जी धमकियूं था ॾियनि ऐं मां इहा सभिनी जस्टिस जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे अपील थो कयां त मूंखे मोहसन घुमण मां जानी ख़तरो आहे मां हिनजी ऑफिस में वियो आहियां मूंखे पंहिंजे गार्ड खां हथियार फुरे मूं त सिधा कया अथसि मां भॼी पंहिंजी जान छॾाई आहे साईं हिते न 2 सालनि खां गैस आहे न पाणी आहे गटर जेके ठाहिया अथसि उन्हनि ते ढकण 1 टन जा गटर लाइनूं बिल्कुलु ख़राबु बिजली जा ट्रांसफार्मर पुराणा ऐं चोरीअ जा किथां खणी आया अप्रूव्ड कोन्हनि खे महकमनि मां चोरीअ जा खणी रोज़ु राति जो हिन जा माण्हू नट बोल्ट ॻोल्हा करे छॾनि वरी ॿिए ॾींहुं चवंदा 30,000 जो ट्रांसफार्मर ठहंदो 25,000 जो इहा बदमाशी जी मुतालबो आहे त इहा बदमाशी बंदि करे ऐं पंहिंजा जेके प्राइवेट माण्हुनि खां ठहिराए जो ट्रांसफार्मर ठहिराए जो इहे न करे सघंदा अदा जीअं त अॼु असांजो पुरमन एहतजाज आहे असां ज़फ़र हाउसिंग स्कीम हटड़ी थाणे जे हिते स्कीम वाक़िआ आहे हिते रहंदा आहियूं ऐं इहा हिकिड़ो वाक़ियो पेश आयो काफ़ी ॾींहंनि खां उनजो उहो हुयो वाक़ियो पर अॼु जेको वाक़ियो आयो पेश आयो ज़हूर अहमद हिते दोस्त आहे असांजो इहो रहंदो आहे उन जे घर जे भरिसां जेके प्लाट आहिनि ऐं जेके गलियूं आहिनि उन्हनि ते बिल्डर पंहिंजो इंजीनियर घुराए ऐं उन रस्ते ते प्लाटिंग जी जेका डीमार्केशन जंहिंखे चइबी आहे उहा अॼु डीमार्केशन कई आहे जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं SP DSP जेके बि सरकारी इदारा आहिनि DIG साहिबु जेसि ताईं असांजी आवाज़ थी वञे उन्हनि सभिनी खे असां इहो मुतालबो था कयूं त बराए महिरबानी करे मां ख़ासि करे सिंध कंट्रोल बिल्डिंग अथॉरिटी वारनि खे चवंदुमि त हिननि जा नक्शा जेके तव्हां पास कया आहिनि जेके नक्शा रिवाइज़ थिया आहिनि उहे नक्शा हिननि जा घुरायो उहे नवां नक्शा पुराणा घुरायो ऐं उन्हनि नवनि नक्शनि खे बैंड कयो हिते मुसलसल असां सां नाइजाइज़ियूं रहमान रहीम जीअं त हीउ पुरमन एहतजाज आहे ज़फ़र जे जेके नाजाइज़ियूं करे थो गैर क़ानूनी हद दख़लियूं करे थो घिटियूं बंदि करे थो रस्ता रोक करे थो इहा उनजी बराबरि नाजाइज़ी आहे असां पुरज़ोर मुतालबो कयूं था अथॉरिटी खां सिंध बिल्डिंग अथॉरिटी खां रेवेन्यू डिपार्टमेंट खां त उहे अचनि हिन जा नक्शा जेके हिन रिसेंटली रिवाइज़ कराया आहिनि पैसा ॾेई कूड़ा नक्शा हीअ जेके पोल लॻल आहिनि बिजली जा या ट्रांसफार्मर लॻल आहिनि इहे बि जेके आहिनि हिन जे नक्शे में न आहिनि गैर क़ानूनी तौर ते पंहिंजे माण्हुनि खां ई हणाए पुराणा ट्रांसफार्मर हणाए आए ॾींहुं बिजली जो प्रॉब्लम आहे पाणी कोन्हे साईं ज़फ़र साहिबु असां सां जेको हलियो आहे एॾो तंग कयो अथसि असांखे परेशान असां जायूं वेचण जे लाइ परेशान हूं जेको असां 1.5 करोड़ में जॻह वरिती आहे हाणे असां 50 लख में ॾियणु चाहियूं था त जॻह वठे केरु नथो पियो ऐं प्लाट आहिनि रोडां ख़तमु कयूं था 9 जो नक्शो जुदा आहे 11 जो जुदा आहे 13 जो नक्शो जुदा आहे असां चऊं था भाई नक्शो अचे इहे नक्शे में ग़लति थी विया आहिनि रोडां बाबा तुंहिंजूं ग़लति थी वियूं आहिनि दीवार कोन्हे रोज़ चोरी थिए थी पई उहो ॾींहुं ख़ाली न आहे चोरी न आहे ॾींहं जो बि चोरी आहे राति जो चए सिक्योरिटी ॾींदुमि चौदीवारी न चौदीवारी आहे न पाणी आहे पाणी चयो अॼु खां साल अॻु में वियासीं तव्हांखे पाणी मिलंदो अॼु ताणी पाणी पाइप ख़ाली अधु में हणी वियो आहे अधु को पाणी कोन्हे कुझु बि कोन्हे हाणे असांजूं जायुनि में को वेहण वारो तयारु कोन्हे वठण वारो तयारु कोन्हे जे 2 करोड़ ख़र्च कया आहिनि उनखे 50 लख मिले थो पियो 3 बंगला आहिनि 4 करोड़ जा बंगला आहिनि करोड़ में केरु न वठे थो पियो असां ॾाढा परेशान आहियूं ज़फ़र खां महिरबानी करे उनखे चओ त इहे पंहिंजा जेके अथसि सभु क़बूल करे रोडां ॾे रस्ता न बंदि करे रस्ता बंदि करो कोर्ट वेंदासीं IG ॾे वेंदासीं DIG ॾे वेंदासीं हरू भरू जो मुज़ाहिरो करनि पिया 80% हिते कुंडियूं लॻियूं पियूं आहिनि वापडा जूं 80% ठीकु आहे जंहिंखे चऊं था त उहो कुंडियूं हणण लाइ वापडारनि जे वञूं था त उहो चवनि था कुंडियूं लॻायो त उहो कयूं था
ठीकु जेका HDA नक्शो पास कयो उन जे तहत हलूं था चवनि न इतां फालतू रोड छॾियो भई फालतू रोड असां कीअं छॾींदासूं ठीकु आहे मतिलबु रोड रस्ता इन्हनि सां सभु एग्रीमेंट थियल आहिनि त भई घर कुझु ठही वेंदा 95% या 90% पोइ रोड रस्ता अंदरि जा बि ठाहे ॾींदासीं हिकिड़ी दफ़ा ठाहे ॾिना आहिनि वरी ड्रेनेज जूं लाइनूं टोटल असां नवियूं विधियूं आहिनि पाणी जूं लाइनूं नवियूं विधियूं आहिनि ठीकु जेको बि मतिलबु कमु चवनि था यूनियन वारा उहो कयूं था हाणे वरी यूनियन जे मथियूं यूनियन ॿी पिया ठाहिनि उहो इल्ज़ाम कहिड़ा आहिनि उहो असांखे ॿुधाइनि त भई हीअ इल्ज़ाम गलियूं नक्शे में कोन्हे नक्शे में कोन्हे चवनि था ज़बरदस्ती उतां रोड छॾियो अॻे बि मूं हिकिड़ो रोड नक्शे में कोन हुयो मूं हिननि जे चवण ते छॾे ॾिनो चयो त बाबा हितां महिरबानी कयो असांखे रोड ॾियो छॾियो मां उहो छॾे ॾिनो मां चयो ठीकु आहे हाणे मुज़ाहिरो इहो था कनि त जेका रोड न आहिनि HDA मां पास उते बि रोड ॾियो भई उते त कोन ॾेई सघंदासीं न